नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन मुल्क जी सियासी सूरत हाल में हिन वक़्तु IMF सां दोहा में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बि जारी आहिनि ऐं इम्कान इहे आहिनि त $1 अरब जेको आहे उहा पहिरीं किस्त जेकॾहिं प्रोग्राम बहाल थिए थो, जेको $6 अरब जो प्रोग्राम आहे, उन में इम्कान आहिनि त $1 अरब जेको आहे पहिरीं किस्त तौरु पाकिस्तान खे मिली सघे थो। उन खां सवाइ मुआशी हवाले सां जेका सूरत हाल आहे उन में जेका कोलिशन गवर्नमेंट आहे उन्हनि इहो फ़ैसिलो कयो आहे त जेके इम्पोर्ट 80 आइटम आहिनि जिन में लग्ज़री गाॾियूं, कॉस्मेटिक ऐं ॿियूं जेके आहिनि शयूं आम वाहिपे जूं जेके ॿाहिरां घुरायूं वेंदियूं उन ते मुकमल तौर ते पाबंदी हूंदी ऐं उन पाबंदी सां हर महीने $1 अरब जी जेका आहे उहा बचत थींदी। जॾहिं त IMF जो जेको प्रोग्राम आहे बहाल थियण सां उन में हुकूमत इहा दावा कई आहे त जेको मुआशी अबतरी क्राइसिस आहे उन मां जेको मुल्क आहे उहो ॿाहिरि निकिरी ईंदो। ऐं इन सॼे ट्रैक ते जॾहिं हुकूमत हलणु शुरू कयो आहे त उन खां बाद में सुप्रीम कोर्ट जेको आहे सो मोटो वरितो आहे। मुख़्तलिफ़ जेके हाई प्रोफाइल केस आहिनि, हाई प्रोफाइल केस में मुक़ररियूं ऐं बदिलियूं जेके आहिनि उन्हनि ते पाबंदी लागू हूंदी ऐं जेके केसिस आहिनि उहे केसिस बि वापसि न थी सघंदा। इन खां अॻु 63A जी जेका तशरीह जे लाइ सदारती रेफरेंस हो, जंहिंमें सुप्रीम कोर्ट इहा तशरीह कई आहे इन हवाले सां जेका जजमेंट साम्हूं आई आहे त बाग़ी मेंबरनि जो जेको वोट आहे उहो कास्ट न थी सघंदो। ऐं उन खां बाद में पंजाब जे अंदरि जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते हमज़ा शहबाज़ शरीफ़ जी वॾी वज़ारत, उनमें लाहौर हाई कोर्ट में जेको आहे उनखे कालदम करार ॾियण जे लाइ पिटीशन बि फाइल कई वई आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर मुल्क में गैर यकीनी सूरत हाल पैदा थी चुकी आहे। ऐं हिन वक़्तु इमरान ख़ान जा जलसा बि जारी आहिनि, जॾहिं त हुकूमत इहा दावा कई आहे त जेसिताईं इलेक्टोरल रिफॉर्म्स नथा थियनि तेसिताईं इलेक्शनूं न करायूं वेंदियूं। इन्हनि अहम इशूज़ ते असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी साहब, ऐं टेलीफोन लाइन ते असांखे नाले वारे कानूनी माहिर लीगल एक्सपर्ट ज़ैन ऐं सुमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। ॿिन्ही महिमाननि खे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ख़ासि तौर ते जेके सुप्रीम कोर्ट जो 63A जी जजमेंट ऐं उन खां बाद में ट्रांसफर पोस्टिंग ते जेको सो मोटो आहे उन हवाले सां असां लीगल जेको ओपिनियन वठण जे लाइ ज़ैन सां सुमरो साहब ॾांहुं हलूं था। ज़ैन साहब, कीअं ॾिसो था हीउ जेको सो मोटो सुप्रीम कोर्ट वरितो आहे, इन खां अॻु में जेको 63A जे तशरीह जे हवाले सां जजमेंट आहे? शकील साहब, पहिरियों 63A वारे ऑर्डर ते ॻाल्हाए था वठूं त उहो ऑर्डर कल्ह अची वियो आहे प्रेसिडेंशियल रेफरेंस, जंहिंमें प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हिकिड़ी सुप्रीम कोर्ट खां इंटरप्रिटेशन घुरी कि तव्हां तशरीह कयो कि आर्टिकल 63A जी माना आहे छा, ऐं अगरि हुन में DC थियण जो लिखियल आहे त छा वोट काउंट थियण खां पोइ DC थींदो या पहिरियों DC थींदो। त इन ते कल्ह जजमेंट आई आहे 5 मेंबर बेंच सुप्रीम कोर्ट जी, जंहिंमें 3 जजिस मेजोरिटी में डिसाइड कयो आहे कि इहो वोट काउंट न थींदो। ऐं डिस्क्वालिफिकेशन ते बि सुप्रीम कोर्ट खां पुछियो वियो कि DC चलो ठीकु आहे थींदो, लेकिन छा डिस्क्वालीफाई बि थींदो। सुप्रीम कोर्ट इहो चयो कि डिस्क्वालीफाई थियणु घुरिजे, पर अहिड़ो को कानून न आहे पार्लियामेंट कानून साज़ी करे। ॾिसो शकील साहब, ॻाल्हि इहा ई जॾहिं पहिरियों PTI जी गवर्नमेंट हुई ऐं सुप्रीम कोर्ट जा जॾहिं फैसला हुननि जे हक़ में न पिया अचनि त उहो क्रिटिसाइज़ करनि था ऐं चवनि था इदारा जानिबदार आहिनि। हाणे हिकिड़ो हे फ़ैसिलो बिल्कुलु PTI जे हक़ में आहे, जेका PTI ॻाल्हि करे थी बिल्कुलु उनजे मुताबिक़ इहो बीठो आहे। लेकिन कानूनदान ऐं कानून जे स्टूडेंट हुजण जी हैसियत में इन में को शक या हिन वक़्तु का गुंजाइश न रही आहे इहा चवण में कि हे फ़ैसिलो ज़ोरी कयो वियो आहे ऐं वॾो ज़ोर हयो वियो आहे इन इंटरप्रिटेशन ऐं तशरीह ते पुॼण लाइ कि वोट काउंट न थींदो। छो त कानून जी जेका इंटरप्रिटेशन हुई सफ़ा क्लियर हुई, लैंग्वेज सफ़ा क्लियर हुई। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती मौक़फ़ अञा ताईं उन्हनि ॿिनि जजनि सां गॾु आहे जेका पंहिंजो डिसेंटिंग नोट ॾिनो आहे जजमेंट में। उन्हनि इहो चयो आहे कि इहा अगरि इंटरप्रिटेशन तव्हां कंदो कि वोट काउंट न थींदो त पोइ त नो कॉन्फिडेंस मोशन करे कंहिंजे ख़िलाफ़ अची बि न थी सघे, पोइ आर्टिकल 95 बि ख़तमु करे छॾियो। मतिलबु इहा इंटरप्रिटेशन नथी थी सघे। तव्हांजो चवण जो मतिलबु, तव्हांजो ज़ैन सुमरो साहब, तव्हांजे चवण जो मतिलबु इहो आहे त
आइन में इहो अमेंडमेंट इन मां तासुर इंप्रेशन मिले थो ऐं अमेंडमेंट जो राइट रुगो क़ौमी असेंबली कानून साज़ इदारे खे आहे। जी जी शकील साहब बिल्कुल, लेकिन हाणे भी मां ॿीहर इहा ॻाल्हि रिपीट कंदमि कि फैसलनि ते पंहिंजो ईअं न हुजे कि भई मीठा मीठा हप हप कड़वा कड़वा थू थू। शहबाज शरीफ साहब खे घर वञणु घुरिजे ऐं उनखे सुप्रीम कोर्ट जे फैसले खे पाण इम्प्लीमेंट करणु घुरिजे। अगर आवाम जो कॉन्फिडेंस चाहींदा आहियो, अहिड़ी हरकत न करनि जेके पीटीआई वारा पाण कंदा आया आहिनि। जॾहिं हुननि जे हक़ में फ़ैसिलो न हुजे त चवंदा आहिनि न कंहिं कानून खे मञंदासीं न कंहिं कोर्ट खे मञंदासीं। हिन वक़्तु अॼु जी सूरत जेका इहा आहे कि हिन वक़्तु नून लीग जे ख़िलाफ़ फ़ैसिलो आहे। वफ़ाक़ में उहो इम्प्लीमेंट इन करे न कंदो त वफ़ाक़ में कंहिं बि मुनरिद अरकान जो वोट फेडरल गवर्नमेंट न वरितो आहे। हिन वक़्तु ताईं क्यू लीग वारनि जो वरितो आहे, लेकिन छो त पार्टी क्यू लीग जी चौधरी शुजात साहब जे नाले ते आहे त उन्हनि जी पार्टी लीडरशिप अहिड़ो को कदम खणणु नथी चाहे फ़िलहाल, जो कि चौधरी शुजात साहब जो जेको पुटु आहे सालिक चौधरी, उहो हिन वक़्तु पाण शहबाज शरीफ जी कैबिनेट में मिनिस्टर आहे। त फेडरल गवर्नमेंट खे फ़िलहाल हिन सां कोई ख़तरो न आहे। पंजाब गवर्नमेंट खे बिल्कुलु ख़तरो आहे, छो कि पंजाब गवर्नमेंट में सीएम पंजाब हमज़ा शहबाज जी इलेक्शन लाइ मेजॉरिटी वोट लाइ पीटीआई जे 25 खां 26 मेंबर्स वोट ॾिनो। अगर इहा जजमेंट उते इम्प्लीमेंट थिए थी त बिल्कुलु हमज़ा शहबाज जे घर वञणो पवंदो। लेकिन हिन वक़्तु इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी कि छा हिन कानून जी रेट्रोस्पेक्टिव एप्लीकेशन हूंदी प्रोस्पेक्टिव हूंदी, उहा सुप्रीम कोर्ट पंहिंजे ऑर्डर में क्लैरिफाई न कई आहे। रेट्रोस्पेक्टिव जो इहो मतिलबु आहे कि जंहिं बि ऑर्डर आयो आहे उन खां पहिरियों जॾहिं बि इहो कमु थियो आहे उन हर शइ ते अप्लाई कंदी या उन ऑर्डर खां पोइ प्रोस्पेक्टिव अप्लाई कंदी। इहा ॻाल्हि हिन वक़्तु हमज़ा शहबाज जी लीगल टीम खणे थी, लेकिन उन ते बि मौक़फ़ असांजो इहो ई आहे कि सुप्रीम कोर्ट को पाण कानून साज़ी न कई आहे कि कानून पहिरियों न हुयो अॼु हुयो। सुप्रीम कोर्ट तशरीह कई आहे कि कानून छा हुयो ऐं छा हूंदो, छो त सुप्रीम कोर्ट खां एडवाइस घुरी वई त जॾहिं बि सुप्रीम कोर्ट में मामलो लैंड कंदो ऐं सुप्रीम कोर्ट साम्हूं ईंदो इहे सवाल कि रेट्रोस्पेक्टिव या प्रोस्पेक्टिव एप्लीकेशन आहे त सुप्रीम कोर्ट चवंदी कि बिल्कुलु रेट्रोस्पेक्टिव आहे, जेका हमज़ा शरीफ जी इलेक्शन आहे उन ते बिल्कुलु अप्लाई कंदो। त हिन वक़्तु इहा हिकिड़ी गैर यकीनी जी सूरत हाल आहे ऐं बिल्कुलु हिकिड़ी कानून जी नई शक्ल सभिनि जे अॻियां साम्हूं आई आहे। ॾिसूं था मतिलबु ये स्टोरी कीअं अच्छा, हीउ ॿियो जेको सुप्रीम कोर्ट जो सो मोटो आहे ऐं ॿिन्ही फ़ैसिलनि ते पीटीआई जेको सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते उनखे क्रिटिसाइज़ करे रही ऐं हाणे उनखे यू टर्न वठी वेलकम करे पई। ॾिसो तव्हां इहो ॾिसो 5-6 ॾींहं पहिरियों इहे ॻाल्हियूं अचणु शुरू थियूं साम्हूं कि निगरान वज़ीर आज़म जा इंटरव्यूज़ थियणु शुरू थी विया आहिनि ऐं केयर टेकर सेटअप लाइ मामलात ऐं मतिलबु तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। छो त एस्टैब्लिशमेंट या कंहिं बि इदारे एतिरो ॾिठो न हो कि एतिरो फोर्स ई न कयो कि इमरान ख़ान को एतिरी मोमेंटम क्रिएट कंदो ऐं उन खां पोइ तव्हां अचानक ॾिठो सुप्रीम कोर्ट जेको आहे इहे ॿ वॾा फ़ैसिला कया। यकीनी तौर ते इहा हीट खे घटि करण लाइ फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं कल्ह जेको सुप्रीम कोर्ट सो मोटो वरितो हुयो जेके हिन वक़्तु हाज़िर हुकुमरान जेके आहिनि हिननि जे ख़िलाफ़ जेके केस फाइल थिया हुया उन्हनि में जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर हुया उन्हनि जा तबादला थियनि पिया ऐं एविडेंस जी न टेम्परिंग जी मतिलबु उन्हनि खे एप्रीहेंशन हुई कि इन एविडेंस में टेम्परिंग थींदी ऐं हिननि जे ख़िलाफ़ केसिस वापसि वरिता वेंदा प्रोसिक्यूशन तरफ़ां। इन एप्रीहेंशन में खौफ़ में सुप्रीम कोर्ट जेको आहे सो मोटो खयो कल्ह के सभिनि मतिलबु प्रोसिक्यूटर जनरल्स खे जेके सूबनि जा आहिनि फेडरल गवर्नमेंट खे सभिनि खे नोटिस करे अॼु सुप्रीम कोर्ट जेको आहे इन्हनि सभिनि जा ऑफिसर्स इन्वेस्टिगेशन ऑफिसर जे तबादलनि खे रोके छॾियो आहे, स्टे करे छॾियो आहे ऐं जेको प्रोसिक्यूशन वटि जेतिरो एविडेंस आहे सुप्रीम कोर्ट चयो आहे कि असां वटि खणी अचो, असां हुनखे सील करे पंहिंजी कोर्ट जी कस्टडी में रखंदासीं। हाणे ॾिसण लाइ अगरि असां चऊं त इहो त मतिलबु हिकिड़ो सुठो क़दम आहे कि न बिल्कुलु हुकुमरान असरअंदाज बि थी था सघनि ऐं थींदा आया आहिनि हमेशह केसनि ते जेको वक़्त जो हुकुमरान हूंदो आहे। लेकिन ॻाल्हि हिते कानूनी आहे जेके प्रोसिक्यूटर आहिनि उहे कॾहिं बि सुप्रीम कोर्ट जे मानंद न हूंदा आहिनि। उहे उन्हनि कोर्ट बिल्कुलु अक्यूज़ खे त कोर्ट चवंदी आहे अक्यूज़ इज फेवरेट चाइल्ड ऑफ द कोर्ट।
जेको मतलब मुलज़िम आहे उन जे राइट्स खे कोर्ट प्रोटेक्ट कंदी। हाणे तव्हां क्रिमिनल प्रोसिक्यूशन में ॾिसो त जेका प्रोसिक्यूशन हूंदी आहे, जेको प्रोसिक्यूटर जनरल हूंदो आहे, उहो कैबिनेट ऐं फेडरल गवर्नमेंट जो मानींदा। अगरि प्रोविंशियल प्रोसिक्यूशन आहे त उहो सूबाई हुकूमत जी मानींदी हूंदी आहे। कोर्टूं कॾहिं खां प्रोसिक्यूशन कंट्रोल करणु शुरू थी वियूं। इहो त पोइ जेको अक्यूज़ आहे, जेके केस आहे, उहो बि चवंदो कि कोर्ट कीअं थी जानिबदार थी सघे, सुप्रीम कोर्ट कीअं थी जानिबदार थी सघे। ऐं जॾहिं तव्हां क्रिमिनल लॉ ॾिसो, जेको असांजो क्रिमिनल प्रोसीजर आहे उन में क्लियर प्रोविजन्स आहिनि। अगरि कंहिं हिकिड़ी धुर खे इन्वेस्टिगेशन ऑफिसर ते एतिराज़ आहे, उहो मूंखे लॻे थो कि हे जानिबदार इंक्वायरी करे थो, त कोर्ट जी अगरि एप्लीकेशन विझी इन्वेस्टिगेशन ऑफिसर चेंज करे थो सघे। त इहो तव्हां कीअं जेके अक्यूज़ जा राइट्स आहिनि, हिकिड़ी धुर जा राइट्स आहिनि, उहो खसे करे हिकिड़ो पंहिंजो अलॻि सिस्टम क्रिएट करणु चाहियो था। ऐं मां इहो सम्झां थो कि इहे सिर्फ़ु हिकिड़े लीडर खे राज़ी करण लाइ, हिकिड़े माण्हू खे राज़ी, हिकिड़े माण्हू जी ज़िद जेको पाकिस्तान खे नुक़सान ॾिए थी, हर ॿी नुक़सान वधंदो थो वञे, सिर्फ़ु उनखे रोकण लाइ कयो त वियो आहे। लेकिन इहा ॾाढी बुरी मिसाल सुप्रीम कोर्ट रखी आहे ऐं जेको बिल्कुलु कानून जी जेका न स्पिरिट में न आहे हिन वक़्तु। महिरबानी ज़ैन ऐं सुमरो साहब, तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। जी फियाज़ साहब, हिकिड़े पासे असां ॾिसूं था त तक़रीबन 1.25 महीने खां पोइ यानी लॻे थो त हुकूमत जेका आहे उहा ट्रैक ते को इनिशिएट वठणु शुरू कया आहिनि। दोहा में IMF सां हिकिड़े पासे डायलॉग थियनि था पिया। $6 अरब जो बहाली प्रोग्राम आहे ऐं उन में $1 अरब जेको आहे पहिरीं किस्त तौरु पाकिस्तान खे मिलणा आहिनि। हिन वक़्तु जेका मैशियत जी सूरत हाल आहे उन में ॿियो जेको बोल्ड डिसीशन आहे उहो इम्पोर्ट बिल जंहिंमें 80 एटम आहिनि, उन्हनि ते मुकमल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे, जंहिंमें लग्ज़री गाॾियूं अची वञनि थियूं, कॉस्मेटिक, मोबाइल फ़ोन, सिगरेट ऐं ॿियो इवन जेके फूड जा कुझु आइटम आहिनि उहे बि अची वञनि था। त तव्हां सम्झो था त हीअ जेको इनिशिएट आहे, ॿिए पासे जेका ज़ैन सुमरो साहिब सां जेको असां उनजो ओपिनियन वरितो त कोर्टुनि जा ॿिए पासे फ़ैसिला जेके अचनि था पिया, त ॿिन्ही तरफ़नि खां तव्हां सम्झो था त हुकूमत जेको आहे उहो राइट ट्रैक ते हीअ जेको ज़िगज़ैग वारो सिलसिलो आहे उहो तव्हां पास थी वेंदी, या तव्हां सम्झो था त हालतूं वरी अॻे पोइ अल्टीमेटली इलेक्शन न ई वेंदियूं? महिरबानी शकील साहब, अदालती हवाले सां जेको ज़िक्र कयो ज़ैन, पहिरीं इन इशू खे डिस्कस कयूं था। अॻु में सुप्रीम कोर्ट जॾहिं कराची में अमन अमान जी सूरत हाल हुजे या अहिड़ो को इशू हुजे सिंध जे हवाले सां, उनमें कराची रजिस्ट्री में ॿुधणी कंदी रही आहे ऐं ज़्यादातर जेको फोकस रहियो आहे सिंध में अमलदारनि जी OPS या अहिड़े आउट ऑफ टर्न जेको प्रोमोशन मामलनि ते हमेशह इहो बहस थींदो रहियो आहे। त अदालत सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उन ते शदीद तनक़ीद बि कई आहे ऐं अमलदारनि जी मुक़ररी बदिली, उन्हनि ते एतिराज़ कया आहिनि, बहाली बि कई आहे, उन्हनि खे सस्पेंड कयो आहे। इहो पहिरियों दफ़ा आहे जेको पंजाब में जेको एॾो वॾो इनिशिएटिव थियो आहे जिते सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो आहे। हाणे हिकिड़े पासे सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, हमेशह अदालती हुकुम खे जमहूरी हुकूमतूं हुजनि या गैर जमहूरी हुकूमत हुजनि, अदालती हुकुम खे मञणो पवंदो आहे, छाकाणि जो अदालत जेको आइन ऐं कानून जी तशरीह कंदी आहे उनखां पोइ हुकुम जारी कंदी आहे त हीअ जेके फ़ैसिला कया विया आहिनि इहे ग़लति आहिनि ऐं इनखे हिन तरह सां जेकॾहिं करे सघिजे थो त उन ते अमल थी सघे थो। हाणे अमलदारनि जी गैर ज़रूरी जेके बदिलियूं या उन्हनि खे हटाइण या उन्हनि खे तंग करणु, त ज़ाहिर उन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं शिकायत सुप्रीम कोर्ट में, अदालतुनि में, हाई कोर्टुनि में वञे थी त ज़ाहिर उन ते अदालत उन ते इंटरप्रिटेशन करे थी, उन ते रस्तो ॻोल्हे थी त हीअ ख़िलाफ़ कानून फ़ैसिला थिया आहिनि या कानून मूजिबि फ़ैसिला थिया आहिनि। त जेको दाहींदड़ आहे, जेको दांह करे थो, त उनखे जेकॾहिं रिलीफ मिले थो उन में त यकीनन इहो अदालत जेकॾहिं फ़ैसिलो करे थी त उनखे इहो इख़्तियार आहे। ज़ाहिर जेका दुर मुतासिर थींदी आहे, जहिड़ी रीति ज़ैन ॻाल्हि कई त तहरीक इंसाफ़ जॾहिं संदन हुकूमत जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो त शदीद तनक़ीद जो निशानो अदलिया खे बनायो ऐं अहिड़ी रीति वरी जॾहिं इहो फ़ैसिलो महसूसु थिए थो त हुकूमत जी मुखालफ़त में आयो आहे ऐं हू पंहिंजे हक़ में सम्झनि था त हू अदालती फ़ैसिले ते मिठायूं पिया विराइनि ऐं उनखे मस्बत फ़ैसिलो ऐं सुठो करार था ॾियनि। हाणे इहो असांजो हिकिड़ो असां ग़लति जेका कानूनी जेको तरीक़ेकार इख़्तियार थिए थो उनखे असां पंहिंजे हक़ में ऐं पंहिंजे मुखालफ़त में हमेशह हिकिड़ो जंहिं अंदाज़ सां क़बूल ऐं न क़बूल करण वारो जेको तरीक़ेकार रिवाज असांजो रहियो आहे उनखे जीअं असां आम रवाजी तरह सां जीअं सियासी कल्चर या तरीक़ेकार हूंदो आहे त उहो तरीक़ो न हुजणु खपे, छाकाणि जो अदालत खे जेकॾहिं आइन ऐं कानून मुताबिक़ तशरीह करणी आहे त हू ॿिन्ही धुरनि जा मौक़िफ़ ॿुधंदी आहे। ईअं न आहे जहिड़ी रीति माण्हू वन साइडेड ॻाल्हि ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कंदा आहिनि। अदालत पर हिकिड़ी शइ आहे त डॉक्ट्रिन ऑफ लॉ नेसेसिटी,
नज़रिया ज़रूरत भी हिन मुल्क जे अंदरि एक्सरसाइज़ थींदो रहियो आहे। दोसू केस, नुसरत भुट्टो केस, मौलवी तमीज़ुद्दीन केस, इन करे काफ़ी जेके जजमेंट आहिनि जॾहिं उहो ट्रायल थिए थो त उन ते नथो ॻाल्हाए सघिजे, पर आफ्टर जजमेंट उन्हनि ते क्रिटिसिज़म थींदो रहियो आहे। त इन हवाले सां अदालती जेके फ़ैसिला आहिनि उहे हुकूमत जे लाइ परेशानी जो सबबु बणिजी सघनि था, या जॾहिं PTI जे ख़िलाफ़ु अचनि था पिया त ख़ुदि हू उन ते क्रिटिसाइज़ कनि था। बिल्कुलु, ॾिसो न, इहे ॻाल्हि ज़िक्र करणु पियो थो वञा। माज़ी में अदालतुनि मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते नुसरत भुट्टो केस जो तव्हां ज़िक्र कयो, या अहिड़ी रीति अदालती कमीशन बि ठहियल आहिनि, उन्हनि जा जेके उहे फ़ैसिला साम्हूं आया आहिनि। जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टो क़तल केस हुयो या उनखे फांसी जी सज़ा हुई, हाणे उनखे ॿिनि ज़ावियुनि सां ॾिठो वियो। जेके मुतासिर हुया उनखे क़तल करार ॾेई रहिया हुया, जेके उनजे हक़ में हुया उहो उनखे दुरुस्त फ़ैसिलो करे करार ॾेई रहिया हुया। पर कुझु साल अॻु अदालत इहो ख़ुदि तस्लीम करे चुकी आहे त इहो फ़ैसिलो जेको अदालत कयो उहो ग़लति हुयो। हाणे अगरि जेकॾहिं अदालत जेकॾहिं फ़ैसिलो ग़लति कयो त उन अदालती फ़ैसिले खे अदालत खे ई रिव्यू करणु खपे ऐं उन फ़ैसिले जे हवाले ही मुआशी हवाले सां जेका ही इम्पोर्टेड बिल्कुलु। हाणे पाण अचूं था इम्पोर्ट बिल जे हवाले सां। ॾिसो न, मुल्क में जेका सियासी सूरत हाल गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी फेबरवरी जीअं लॉन्ग मार्च जो सिलसिलो शुरू थियो, या सियासी जेका जिदोजहद जो सिलसिलो शुरू थियो, हाणे उन पोयां कहिड़ा महरक हुया उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पर ॾिठो ईअं थो वञे त लॉन्ग मार्च थी, जदोजहद थी, अदम एतमाद जी तहरीक थी, इन खां पोइ जेका गुज़िरियल हुकूमत आहे उनजो ख़ात्मो आयो, ऐं हाणे जेका नई हुकूमत जेका असेंबली जे ज़रिए ऐवान जे अंदरां ई चूंडिजी आई। पर मखलूत हुकूमत ऐं मखलूत हुकूमत जे अचण खां पोइ जेका मुल्क जी जेका माशी सूरत हाल जेका पैदा थी, उन में ॻणती वारी सूरत हाल, जेका ग़ैर यकीनी वारी सूरत हाल पैदा थी आहे। हाणे गुज़िरियल जेके हुकुमरान आहिनि उहे दावा था कनि त उन्हनि वॾी जेका ख़ज़ाने जी जेका सुठी सूरत हाल छॾी हुई, ऐं मुल्क जेको तरक़ी करे रहियो हुयो, ऐं मुल्क जी GDP जेका हुई ग्रो करे रही हुई, ऐं मुल्क जेको आहे पंहिंजी पटड़ी ते चढ़ियल हुयो। पर जॾहिं मौजूदा हुकुमराननि जॾहिं मुल्क जी क़यादत संभाली आहे त उन्हनि जॾहिं सूरत हाल ॾिठी आहे त उन्हनि खे अंदाज़ो थियो त हू कहिड़ी मुश्किल में फासी पिया आहिनि। हाणे शहबाज शरीफ़ हुकूमत जेका क़ाइमु त थी चुकी आहे, इतादीन जी हुकूमत त क़ाइमु थी चुकी आहे, पर हाणे जॾहिं 5 हफ़्तनि गुज़रण खां पोइ उन्हनि खे अंदाज़ो थियो आहे त गुज़िरियल हुकूमत जा जेके IMF सां जेके मुआइदा हुया, ख़ासि तौर ते जीअं दोहा में ॻाल्हि ॿोल थी आहे, हाणे जॾहिं नई हुकूमत चूंडी आई, हुकूमत ख़ात्मे ऐं हुकूमत अचण खां पोइ जेका ग़ैर यकीनी जी जेका सियासी सूरत हाल पैदा थी, उन खां पोइ जेके आलमी इदारा आहिनि, जेके फंड ॾियण वारा आहिनि, जेके कर्ज़ ॾियण वारा आहिनि, उन्हनि वटि बि हिकिड़ो डायरेक्शन जो हिकिड़ो तरीक़ेकार पैमानो हूंदो आहे। जॾहिं हिकिड़ी हुकूमत ख़तमु थींदी आहे, ॿिए ॾांहुं मुंतक़िल थींदी आहे, त पोइ हू पंहिंजो जेको प्रोग्राम आहे उनखे स्टे करे छॾींदा आहिनि, ऐं वरी नई हुकूमत जेका ईंदी आहे उन सां ॻाल्हियुनि ॿोलियुनि जो सिलसिलो शुरू थींदो आहे। हाणे शहबाज शरीफ़ जॾहिं हुकुमरानी संभाली आहे, ऐं IMF समेत जेके चाइना ऐं सऊदी अरब जा जेके पैसा पाकिस्तान वटि जेके इमानतनि या मदद जी ख़ातिर पियल आहिनि, जेके गुज़िरियल हुकूमत वठी पंहिंजे ख़ज़ाने खे स्टेबल कयो, हाणे उहे सऊदी चाइना जे हवाले सां नंढड़ो हिकिड़ो कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, नंढड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी फ़ियाज़ साहब, ही जेको 80 एटम आहिनि, मां सम्झां थो ही हिकिड़ो बहितर गुड डिसीशन आहे ऐं बोल्ड डिसीशन आहे त लग्ज़री एटम, कॉस्मेटिक ऐं उन खां बाद में मोबाइल फ़ोन, इवन शूज़, 80 एटम आहिनि। उनमें तक़रीबन हर महीने $1 अरब जे जेको आहे हिननि खे बचत थींदी, ऐं उन सां उहो डेफिसिट ज़ाहिर करंट अकाउंट जेको आहे या ट्रेड डेफिसिट वधी रहियो। ही तव्हां सम्झो था त हिन मैशियत जी जेका बहाली आहे उन जे लाइ हीउ हिकिड़ो बहितर स्टेप आहे? बिल्कुलु। ॾिसो न शकील, मौजूदा जेका हुकूमत जंहिंखे अञा 5 हफ़्ता लॻभॻि मुस्लिम लीग जी नून जी सीनियर अॻवान ऐं अॻूणे MP सूरत थेबो साहिब असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, असां खेसि भली कार चऊं था। जी तव्हां शकील, ॾिसो न, मौजूदा हुकूमत जंहिंखे 5-6 हफ़्ता मस थिया आहिनि अञा जॉइन करण खां पोइ, जेके बोल्ड डिसीशन उहा वठण में जेका इंतिहाई कमज़ोर महसूस थी थिए, इहो पहिरियों फ़ैसिलो आहे जेको मौजूदा हुकूमत पारां कंहिंखे माना डिस्टर्ब कंदे, माना जेकॾहिं ॾिसिजे त सियासी तौर ते या माशी तौर ते कंहिं बि माना सब्जेक्ट खे जेकॾहिं डिस्टर्ब करण जे बग़ैर हिकिड़ो डिसीशन अहिड़ो वरितो वियो जंहिंमें ख़ासि तौर ते जंहिंमें लग्ज़री जेके शयूं आहिनि, हाणे हैवी क़िस्म जूं गाॾियूं आहिनि, सिगरेट आहे या कॉस्मेटिक जो सामान आहे, मुंहिंजे ख़्याल में मुल्क खां वधीक इहे शयूं अहम न आहिनि।
अगरि जेकॾहिं मौजूदा हुकूमत अगरि जेकॾहिं इहे समूरा जेके मामला जिन सां $1 अरब जेको महीने में जेकॾहिं बचत थिए थी, हाणे हुकूमत जो जेको परॾेही ख़ज़ानो हुयो, जेको परदेसी करंसी जो, उन में जेका खोट थी पए उनखे हिकिड़ो ब्रेक लॻंदो, फुल स्टॉप लॻंदो, कुझु न कुझु हुन में बहितरी ईंदी, छाकाणि जो माशी बेयकीनी वारी जेका पर हिकिड़े पासे जेका आहे ही इनिशिएट आहे, ॿिए पासे असां ॾिसूं था त हिकु जेको सियासी ऐं आइनी बहरान आहे 63A जी सूरत में, उहो हुकूमत जे लाइ मसइलो पैदा न कंदो या हमज़ा शरीफ़ जी गवर्नमेंट पंजाब में डिस्टर्ब थिए थी त पोइ जीअं इमरान ख़ान इन ॿिन्ही फ़ैसिलनि खे साराए रहियो आहे, तारीफ़ करे रहियो आहे, उन सां प्रॉब्लम न थींदो गवर्नमेंट खे? ॾिसो न, जेको 63A जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जेका राय ॾिनी आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो जजमेंट न आहे, इहा तशरी कई आहे। इन में हाणे ज़ाहिर इन जे अगेंस्ट जेके पार्टियूं आहिनि, जंहिंमें हाई कोर्ट में तहरीक इंसाफ़ पारां जेका पिटिशन दाख़िल कई पई वञे, त जेको सुप्रीम कोर्ट जेका तशरी कई आहे, उन तशरी मूजिबि अगरि जेकॾहिं ॾिठो वञे त मौजूदा जेका पंजाब हुकूमत आहे उहा गैर क़ानूनी थिए थी ऐं उनजो इक़्तिदार संभालणु उहो गैर यकीनी सूरत हाल पैदा थियण जो सबबु तॾहिं आहे, छाकाणि त अञा फ़ैसिलो न आयो। पर कानूनी माहिर चवणु आहे त तशरीह करे सघिजे थी हुकूमत, पर उन अमेंड नथी करे सघे। उन ते क्रिटिसिज्म जजमेंट ते आहे त उहो अख़्तियार आहे क़ौमी असेंबली कानून अदारे खे। सूरत थेबो पार्लियामेंट सीनियर पार्लियामेंट्री रही आहे, उनजो ओपिनियन वठूं था, मुस्लिम लीग नून जी सीनियर अॻवान बि आहे। सूरत हिकिड़े पासे सां मुआशी हवाले सां इहो तजियो कयो पियो वञे वियो त मुल्क डिफॉल्ट थियण वारो आहे, श्रीलंका वारी सूरत हाल जेको आहे हिते बि पैदा थियण वञे पई, पर हिन वक़्तु जेका ही 80 इम्पोर्ट एटमनि जे हवाले सां मुकमल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे। हाणे लग्ज़री गाॾियूं ऐं कॉस्मेटिक, मोबाइल फ़ोन, शूज़, फूड जा आइटम, उन्हनि ते पाबंदी आहे ऐं हर महीने $1 अरब जी बचत थींदी। तव्हां सम्झो था त हींअर जेका पैरालाइज़ थियल हुई मैशियत ICU में हुई, उन सां कुझु बहाली थी सघंदी, छाकाणि त IMF सां बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, उतां बि $1 अरब मिलण जो जेको आहे इम्कान आहे। सूरत थेबो सां असांजो राब्तो जेको आहे मुनक़िद थी वियो आहे, कोशिशि कयूं था उहो राब्तो जीअं ई बहाल थियो। जी, त ही जेका कॉन्ट्राडिक्शन आहे त ॿिए पासे हुननि खे टफ टाइम मिले थो पियो, आइन ई बहरान ऐं सियासी बहरान उहो वधंदो थो पियो वञे। ॿ बहरान, हिकिड़ो माशी बहरान आहे, ॿियो सियासी बहरान आहे। गैर यकीनी वारी सूरत हाल, छाकाणि जो हिन जेका मौजूदा हुकूमत टिकियल आहे उहा ॿिनि वोटनि जे मुक़ाबले में बरतरी रखंदे उहो टिकियल आहे। हाणे हिकिड़ो MNA जेको हुनजी वफ़ात थी कराची खां, ऐं लॻभॻि हिकिड़े वोट जो डिफरेंस आहे जेका हुकूमत क़ाइमु। अगरि जेकॾहिं को डिस्टेबलाइज़ेशन जे हवाले सां का अहिड़ी कोशिशि थिए थी त मौजूदा हुकूमत यकीनन उनखे ख़तरा दरपेश आहिनि। त उन सूरत हाल में हिकिड़ी सियासी गैर यकीनी वारी सूरत हाल आहे। उन मुखालफ़त में जेका पोज़ीशन पार्टी आहे, ॻूणो वज़ीर अज़म इमरान ख़ान आहे, उहो हर इलाइक़े में जेको जलसा जुलूस। सूरत थेबो साहिबा सां राब्तो असांजो बहाल थी वियो आहे। जी, सूरत हिकिड़े पासे कोर्ट जो डिसीशन सियासी आइनी बहरान ऐं ॿिए पासे 1.25 महीने खां पोइ जेको डिसीशन वरितो वियो आहे 80 इम्पोर्ट एटमनि ते पाबंदी लॻाइण वारो, कीअं ॾिसो था इन सूरत हाल खे? महिरबानी शकील, तव्हांखे ख़बर आहे त शुरू खां वठी मुस्लिम लीग नून जी हुकूमत जी तरजीह हूंदी आहे त मुल्क में जेका माइशत मुस्तक़बिल तरक़ी अचे, तरक़ी खे तेज़ी सां हलायो। जी जी हेलो, जी आवाज़ अचे पियो, तव्हां कंटिन्यू कयो। हा, तरक़ी खे तेज़ी सां जेको आहे सो हिन मुल्क में नाफ़िज़ कजे ऐं उन्हनि तमामु घणियूं सचाई सां जेको आहे कोशिशूं वठियूं आहिनि ऐं उनजो रिज़ल्ट सॼी क़ौम जे आॾो आहे। बल्कि दुनिया हिनखे मञंदी आहे त हिते नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत, शरीफ़ बरदरान जी हुकूमत जेको आहे सो मुल्क में तरक़ी ऐं अमन जी जेका ज़मानत आहे। तो हाणे जेको आहे सो मोहतरम शहबाज शरीफ़ साहिब जी हुनजी हुकूमत जी जेका आहे तरजीह आहे उहा इहा आहे त माइशियत खे मुस्तहकम कजे, माइशियत खे तरक़ी वठाइजे। जेको हिन 3.5 सालनि में जेको हिन मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो वियो, जहिड़े नमूने सां माइशियत तबाह कई वई, उनखे ज़ाहिर आहे त उनखे बहितर करण लाइ, उनखे मज़बूत करण लाइ को एॾो सवलो कमु कोन्हे को, पर को बि इहा यकीन आहे, बल्कि क़ौम खे यकीन आहे त छो त हू सचाई सां कमु कंदा आहिनि, उन्हनि वटि अहलियत आहे। हिकिड़ो कीअं आहे त कमु कीअं कबो आहे, मुल्क खे कीअं हलाइबो आहे, ख़बरुनि सां, इल्ज़ाम तराशी सां, गार गंद सां, डफेड़ सां, इन सां जेको आहे हुकूमतूं न हलंदियूं। हुकूमतूं बहितर इंतज़ाम सां हलंदियूं आहिनि, हुकूमत पॉलिसीज़ सां हलंदियूं आहिनि।
त कीअं मुल्क जे लाइ बहितर पॉलिसी जेको आहे जोड़जनि त असांजो मुल्क जेको आहे सो तरक़ी करे। पर हिते असां पोइ तव्हां ॾिसो त उनजे अहिड़ियुनि हालतुनि में जंहिं वक़्त में 2018 खां वठी 13 खां वठी 18 ताईं जहिड़े नमूने सां हिननि मुल्क जे हवाले सां हुकूमत जे हवाले सां जेको ॿारण ॿारियो वियो कंटेनर खां वठी उहो अॼु ताईं भंडणी हले पई, अॼु ताईं उहा साज़िश हले पई, अॼु ताईं जेको आहे सो उहो कूड़ उहो भौतान उहो जेको आहे सो हले पियो। पर तंहिं हूंदे बि जेको आहे सो यकीन आहे असांखे त ही मुल्क तरक़ी कंदो। सूरत हेलो? जी जी ॿिए पासे ही जेके डिसीशन सुप्रीम कोर्ट जा आया आहिनि 63A जे हवाले सां या जेको सो मोटो आहे सुप्रीम कोर्ट जो ट्रांसफर पोस्टिंग नथी करे सघिजे हाई प्रोफाइल केसनि में जेके नेब ऐं FIA वटि आहिनि। ॾिसो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अखियुनि ते, पर ॻाल्हि हीअ आहे सुप्रीम कोर्ट जेके बि फ़ैसिला कया आहिनि उहे ग़लति हो रहिया आहिनि। डैम बाबा वारे जेके फ़ैसिला कया उहो त पूरी क़ौम जे आहे, अॼु ताईं असां उहो भोॻियूं पिया था। पर ज़ाहिर आहे तव्हां ॾिसो त ही फ़ैसिलो जेको कानून साज़ी हूंदी आहे, जेका ट्रांसफर पोस्टिंग हूंदी आहे, हिकिड़ो त कानून साज़ी ॿियनि जो जेको आहे सो उनखे करणु खपे त कीअं कानून थिए थो। कानून साज़ी कमु जेको आहे सो पार्लियामेंट जो आहे। इहे इंतज़ामी ट्रांसफर पोस्टिंग जेको आहे इंतज़ामी कमु आहे त तव्हां ट्रांसफर पोस्टिंग जो जेको आहे सो लॻायो त भई तव्हांजी मर्ज़ी सां किथे लॻंदो या किथे न लॻंदो। इहे शयूं मां नथी सम्झां त अहिड़े क़िस्म जूं हुजणु खपनि। हर कंहिंजो कमु पंहिंजो पंहिंजो आहे। अच्छा ही जेकॾहिं 63A जी सूरत में हमज़ा शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत नथी रहे छाकाणि त 25 जेके बाग़ी मेंबर आहिनि जन वोट ॾिनो आहे ऐं उहे वोट जेकॾहिं उहो डिस्क्वालीफाई थी वञे थो ऐं उन सूरत में हुनखे अक्सरियत नथी मिले त उन सूरत में तव्हां सम्झो था पंजाब जे अंदरि जेकॾहिं बहरान थिए थो या गवर्नर राज अची वञे थो या को ॿियो स्टेप खयो वञे थो त उनजो असरु कोलिशन वफ़ाक़ी गवर्नमेंट ते न पवंदो? शकील तव्हां ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी ॾिसो त असांजी इत्तेहादी जेका हुकूमत आहे, जेके इत्तेहादी पार्टियूं आहिनि उन्हनि शुरू खां वठी हिकिड़ो आईने तरीक़े सां हिन हुकूमत खे हटाइण जी कोशिशि कई। पर शुरू खां वठी गैर आईनी तरीक़े सां फितने जे तरीक़े सां जेको आहे सो हिननि रुकावटूं विधियूं शुरू खां वठी। तव्हां ॾिठो त कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो ॿारण ॿारियो सो अॼु उहो लॻो पियो आहे। पर बहरहाल असां चऊं था कंहिंजी बि हुकूमत आईने तरीक़े सां जेको कुझु थींदो असांखे क़बूल हूंदो, पर इहे शयूं थींदियूं कोन। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं सेनेट में हिननि खे मेंबर खपनि पिया तॾहिं हिननि खे लोटा त वॾा क़बूल हुआ, पर हिननि खे उहे माण्हू क़बूल कोन्हनि के जेके हक़ जी ॻाल्हि करे हिन मुल्क खे ॿुॾंदड़ ॿेड़ी मुल्क जी ॿुॾंदड़ ॿेड़ी खे बचाइनि। हिननि गैर आईनी तरीक़े सां या उन्हनि सां ग़लति तरीक़े सां जेको आहे सो माण्हू पाण सां गॾु कया, सेनेट जे अंदरि वोट वरिता, लोटा कठा थिया। उहे माण्हू जेके जहांगीर तरीन साहिब जे जहाज़ में चढ़ी जेको आहे सो हिननि खे वोट ॾिना, पार्टियूं टोड़ियूं, पार्टियुनि जे अंदरि माण्हू खे खणी विया। उन वक़्त में न उहे लोटा हुआ, न उन्हनि खे जेको आहे सो मुल्क जे बहरान जी ॻाल्हि जी हुई, न उनखे आईने कानून जी ख़बर हुई। पर हाणे हिननि खे जेको आहे सो सभु शयूं आहिनि। अञा बि तव्हां मूंखे इहो ॿुधायो जेके 5 मेंबर जेके मुस्लिम लीग नून जा मुनारिफ़ आहिनि पंजाब असेंबली जे अंदरि, उहे हिननि सां छो वेठा? उन्हनि जे लाइ कहिड़ो कानून आहे? उन्हनि जे लाइ त कानून हुजणु खपे न। हिते अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे त तव्हांजे लाइ सभु कुझु जाइज़ करार था ॾियो। जेको कुझु कयो, जेको कुझु ॻाल्हायो, जेको कुझु बदतमीज़ी कयो, जेको गैर कानूनी कमु कयो, तव्हां फॉरेन फंडिंग जा पैसा खाओ, तव्हां जेको आहे सो करप्शन जी हद ते जेका करप्शन जी रिपोर्ट हिननि 3 सालनि में आया ओड़ी तारीफ़ में कोन हुई। हाणे पोइ जाइज़, पोइ तव्हां ईमानदार आहियो, पोइ तव्हां जेको आहे सो गाज़ी आहियो। फ्याज़ साहब हिन सूरत हाल जे अंदरि असां ॾिसूं था त
ईअं सम्झो त पीटीआई ॼण त इलेक्शन कंपेन हलाए रही हुजे। हर ॾींहं ते कंहिं न कंहिं शहर में उन्हनि जो जलसो आहे ऐं टेक्नोलॉजी जे हवाले सां असां ॾिसूं था त ट्विटर ट्रेंड जेका आहे मुसलसल लाॻीतो उन्हनि जा ट्विटर ट्रेंड हलनि था पिया। इवन पॉड जेको कास्ट आहे डिजिटल मीडिया जो मीडियम उहो बि इस्तेमालु कयो पियो वञे। ॿिए पासे ॾिसूं था त इहो जेको जदीद मीडिया डिजिटल मीडिया आहे उहो मीडियम PML-N ऐं PP इस्तेमालु न करे रही आहे। त तव्हां सम्झो था त इमरान ख़ान खे जीअं अॻु में इहो त किथे न किथे मैनेज थी रहियो आहे उनजो, हींअर बि तव्हां सम्झो था त उहो किथां न किथां मैनेज थी रहियो आहे। बिल्कुलु शकील, सोशल मीडिया जो ई अगरि जेकॾहिं ज़िक्र कजे त सोशल मीडिया ई इन अगेंस्ट में बि अहिड़ियूं शयूं साम्हूं आणे थो जेको इहो ॿुधणु ऐं पढ़णु ऐं ॾिसण खां पोइ इहो अंदाज़ो थिए थो त वाक़ई बि इहा जेका मुहिम हलाई थी वञे उनखे पाकिस्तान खां ॿाहिरां बि जेको डील कयो थो वञे। हाणे इन हवाले सां न सिर्फ़ु जांच इदारनि काफ़ी शयूं हथ बि कयूं आहिनि ऐं इन हवाले सां कुझु सबूत बि मुहैया कया आहिनि। एतिरे क़दुरु जेके असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके जाली आइडियूं जेके आहिनि उहे ठाही वियूं आहिनि ऐं उन हवाले सां उहे अॼु बाज़ाब्ता तौर ते जारी बि कया विया आहिनि त इहे फेक आईडीज़ जे ज़रिए ग़लति जेके डिसइंफॉर्मेशन फैलायूं थियूं वञनि। अहिड़ा माण्हू जिन जे हवाले सां तसवर बि नथो करे सघिजे त उहे माण्हू जेके बयान जारी कनि था उहे उन्हनि जा पंहिंजा आहिनि फील ई नथो थिए। हिकिड़ो आम सोशल हिकिड़ो जेकॾहिं पाण सब्जेक्ट खणूं, अनवर मक़सूद हिकिड़ो असांजो अदाकार, उन जे नाले सां अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं मनसूब थींदियूं आहिनि। उनखां जेकॾहिं ज़ाती तौर ते असां पुछंदासीं त उहो चवंदो त मूं वटि त हिकिड़ी नंढी मोबाइल आहे जेका मूंखे सिर्फ़ु कॉल रिसीव करणु ईंदी आहे ऐं कॉल अटेंड कंदो आहियां। त उन जे नाले सां बेड़ा क़िस्म फेक अकाउंट हूंदा आहिनि। त हीअ त हिकिड़ी वॾी कंपेन आहे जंहिंखे ॿाहिरां बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ो बाक़ाइदा मुंज़िम अंदाज़ में जेको उनखे डील कयो थो वञे, जंहिंजे हवाले सां इहो ज़िक्र थियो त फवाद चौधरी अॻूणो जेको वज़ीर इतलात हुयो पाकिस्तान जो, उहो उन सॼी जेका सोशल मीडिया मॉनिटरिंग जेका आहे उनखे मैनेज कंदो हुयो ऐं उन हवाले सां वॾा अंग अखर जेके साम्हूं आया त केरु केरु किथां किथां थो डील करे। हाणे इहो हिकिड़ो बहस डिघो आहे, हुन बहस कंदासीं, पर इहा लाज़मी आहे त उन सूरत खां पुछो। सूरत, हींअर जदीद जेको डिजिटल मीडिया जो दौर आहे ऐं उन जदीद मीडिया खे कामयाबी सां PTI उनखे इस्तेमालु करे रही आहे। असां ॾिठो त ट्विटर ट्रेंड, पोइ ट्विटर स्पेस, उनखां बाद में पॉडकास्ट मुख़्तलिफ़ असांखे इहा शइ PML-N ऐं पीपल्स पार्टी में या ॿियूं जेके PTI मुख़ालिफ़ जमायतूं आहिनि उन्हनि में इहा नज़र नथी अचे त ज़ाहिर आहे जदीद दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ मुल्कनि जे अंदरि इहे इन क़िस्म जा ट्रेंड इस्तेमालु थियनि था पिया। उन में हुननि जी कंपेन हले थी पई, उहो पंहिंजो ओपिनियन ठाहिनि था पिया, उहो पंहिंजो नैरेटिव ठाहिनि था। उते असां ॾिसूं था त PML-N या हुक्मरान जेका हिन वक़्तु जमायत शामिल आहिनि जमायतूं उहे उनखां पासीरो आहिनि। असांखे जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु बि करणु खपे ऐं जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु ज़रूरी बि आहे। तव्हांखे हिन वक़्तु जल्दी जेका ख़बर पए थी, जल्दी जॾहिं रिपोर्ट पए थी, उहा जदीद जेको टेक्नोलॉजी जे ज़रिए फेसबुक, ट्विटर, इन्हनि जे यूट्यूब जे ज़रिए थिए। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो ग्रुप, मां हिनखे ग्रुप चवंदसि, हिकिड़ो दहशतगर्द ग्रुप साबित थियो आहे। हिकिड़ो दहशतगर्द ग्रुप जो मुनज़म ग्रुप आहे जेको ॿाहिरी फंडिंग सां ॿाहिरी दुनिया खां वठी असां हिकिड़ी मुहिम हलाए थो जेका ग़लति आहे, जेका गार गंद इल्ज़ाम तराशी बदतमीज़ी तूफ़ान बदतमीज़ी खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो जेकॾहिं तव्हांजी इहा जदीद टेक्नोलॉजी इहा बदतमीज़ी आहे त पोइ इन सां क़ौम खे त को फ़ाइदो कोन पवंदो न, इन सां मुल्क खे को फ़ाइदो कोन पवंदो। बल्कि असांजे मुल्क में असांजी नौजवाननि जी जेका उनजी तरबियत आहे उहा ख़राब थी वेंदी। हुनजी ज़हनी अवसर जेका आहे सो बदतमीज़ी ॾांहुं, कूड़ ॾांहुं, इल्ज़ाम तराशी ॾांहुं हली वेंदी। उन्हनि लाइ असां तामीरी कमु कीअं करिणो आहे, असांखे हिन मुल्क जी तरक़ी कीअं करणी आहे, असांजी तालीम खे बहितर कीअं करिणो आहे, बजाए उनजे जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करण जे तव्हां जेकॾहिं ग़लति प्रोपेगेंडा, कूड़ ऐं मुनाफ़िक़त ते मुबनी हुजे त अहिड़ी जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु करणु ख़तरनाक आहे। मैं हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। सूरत थिबो, तव्हांजी महिरबानी। टेलीफोन लाइन ते असांखे ज़ैन सूमरो जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। फ़िया साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए नए उनवान सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।